आई सिंध मंहंजी मां दिनो सदे अवामी न्यूज़ आई सिंध मंहंजी मां। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे कपरो में ख़बर ॾींदा हलूं त कपरो में अवामी न्यूज़ जे ॾिनल सॾ सिंध मुंहिंजी माउ जे عنوان खे समूरी सिंध में भरपूर मोट मिली रही है। वाई पारां क़ौमी काज खे 6 डिसंबर ते भरपूर अंदाज सां मल्हाइण जो वचन कयो वियो ऐं अवामी न्यूज़ जे चेयरमैन अब्दुल रज़ाक राजपूत खे जस पेश कयूं था जे सिंध जी सकाफ़त खे जर जंग में उजागर कयो है। सब खां पहिरियां मुबारकबाद पेश करां थो अवामी न्यूज़ चैनल जे पूरे सथ के उनजे चेयरमैन ऐं उनजी पूरी टीम के जंहिं सिंधी सकाफ़ती ॾियारो जेका क़ौमी ईद आहे सिंध जी उनखे सेलिब्रेट करण लाइ सिंध मुंहिंजी माउ स्लोगन तहत सेलिब्रेट करण जो ऐलान कयो आहे। ऐं असां यंग सोशल रिफॉर्मर्स जी कपरो जी सांगड़ जी पूरी टीम हर साल जीअं हिन ॾींहं खे कल्चर डे खे जेको आहे सेलिब्रेट कंदा आहियूं ऐं सिंध जी तहज़ीब ऐं पुराणी सकाफ़त जा असीं वारिस आहियूं। असांखे फ़ख़ुरु आहे सिंध जी तहज़ीब ते ऐं उन सां गॾोगॾु इन कल्चर डे जे मौक़े ते ख़ासि करे नौजवाननि खे इहो पैगाम ॾींदुसि त असांखे पंहिंजी सकाफ़त पंहिंजी कल्चर बाबति जेको आहे ॼाण हुजणु घुरिजे। पूरी दुनिया में जेके बि ज़िंदा क़ौमियूं आहिनि उहे पंहिंजे सकाफ़त ऐं कल्चर खे सारींदियूं रहनि थियूं, उजागर करण जे लाइ मुख़्तलिफ़ एक्टिविटीज़ कनि थियूं ऐं सिंधी कल्चर डे न सिर्फ़ु सिंध में बल्कि पूरे मुल्क पाकिस्तान में उन सां गॾोगॾु बैन अल-अक़वामी लेवल ते जिते जिते सिंधी रहनि था उहे हिन ॾींहं खे सेलिब्रेट कनि था। असीं जेको आहे सिंधी मीडिया जा जेके आहे उहो थोराइता आहियूं जंहिं माना हिन सिंधी सकाफ़त खे उजागर करण में वधीक हिसो आहे हिननि जो। ऐं असीं जेके आहे कल्चर डे जेको मल्हायूं था इहे असांजी जेको आहे सिंध जो हिकिड़ो हिसो आहे। सिंध मुंहिंजी अम्मा जे उनवान हेठि अवामी न्यूज़ चैनल जे तरफ़ां चेयरमैन अब्दुल रज़ाक राजपूत खे मुबारकबाद ॾियां थो जंहिं सिंध जो जेको 6 तारीख़ ते जेको सकाफ़त जो ॾियारो मल्हाइजे पियो उनखे भरपूर नमूने सां हिन दफ़े कपरो में जेको हिन प्रोमोट कयो आहे ऐं मुख़्तलिफ़ मिक्ते फ़िक्र सां लाॻापियल पोइ चाहे उहे अदब सां हुजनि, समाजी दोस्त हुजनि, सियासी दोस्त हुजनि, अदबी दोस्त हुजनि ऐं हितां जो ख़ासि करे नौजवान हुजे उन्हनि खे हिन प्लेटफॉर्म ते वठी अचणु ऐं हिन सकाफ़त जूं शयूं जेके आहिनि उनजे अॻियां हीअ तव्हां कैमरा जे अख में ॾिसी सघो था हीअ जेके शयूं पियूं आहिनि इहो असां वटि हींअर हीअ शयूं जेके आहिनि उहे ॾींहों ॾींहुं ख़तमु थींदियूं पियूं वञनि। हिन जदीद ऐं टेक्नोलॉजी जे दौर में असांजो हथ जो हुनुर ऐं असांजूं जेके सकाफ़त जूं जेके असांजूं मेन जेके ओजाण आहिनि उहे ॾींहों ॾींहुं ख़तमु थींदा पिया वञनि। उन्हनि ओजाण खे बचाइण जे लाइ हीअ अहिड़नि मिक्ते फ़िक्र जे लाॻापियल जेके माण्हू आहिनि उन्हनि माण्हुनि खे हिकिड़ी जाइ ते माना घुराए ऐं उन्हनि माण्हुनि जे अॻियां हीअ शयूं रखणु त उन्हनि माण्हुनि में हिकिड़ी माना विलविलो पैदा थिए, जदोजहद पैदा थिए त हीअ असांजी हिकिड़ी सकाफ़त आहे। छो त असां सिंधी एॾा ख़ुशनसीब आहियूं जो असांखे पंहिंजो लिबास आहे, पंहिंजी ॿोली आहे, पंहिंजी धरती आहे ऐं दुनिया जूं तव्हां मुख़्तलिफ़ मिक्ते फ़िक्र जे माण्हुनि खे ॾिसो, मुख़्तलिफ़ क़ौमुनि खे तव्हां वञी ॾिसो या मुख़्तलिफ़ माण्हुनि जी रहणनि करणनि खे ॾिसो त सिंधी माण्हू जेको आहे हिकिड़ो नुमायान आहे। उहो उन जे करे त सिंधी माण्हुनि जी जेका रहणी करणी, ॿोली, लिबास, कल्चर उहा सभिनी पूरी दुनिया खां अलॻि आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह ताला सिंधी माण्हू जेको आहे उहो माण्हू पंहिंजे हुनुर खां, पंहिंजी सकाफ़त सां ऐं पंहिंजी ॿोली सां बेइंतहा प्यार करे थो। सिंधूअ सां सचाई वॾी ॻाल्हि आहे, सिंधूअ सां सचाई वॾी ॻाल्हि आहे, मिटी सां वफ़ाई वॾी ॻाल्हि आहे, भली शाइर इक़बाल ग़ालिब हुजे पर असांजो भिटाई वॾी ॻाल्हि आहे। अॼु तमामु घणी ख़ुशी जो ॾींहुं आहे, ईद जो ॾींहुं आहे जेको असां अॼु पूरी दुनिया में जेका सिंधी क़ौम 6 डिसंबर ते जेको हिकिड़ो पंहिंजो सकाफ़ती सिंधी सकाफ़त जो आलमी ॾींहुं मल्हायूं पिया ऐं उन सिलसिले में जेका अवामी न्यूज़ चैनल जेको सिंध मुंहिंजी माउ जे عنوان सां सिरे हेठि जेको हिकिड़ो ॾींहुं मल्हाइण जो ऐलान कयो आहे असां बिल्कुलु जेको उनखे मुबारकबाद पेश कयूं था, उन सां गॾु आहियूं ऐं तमामु घणी ख़ुशी आहे। असां सिंधी क़ौम जेके पंहिंजे 5000 साल पुराणी सकाफ़त जा वारिस आहियूं, असांजी पंहिंजी ॿोली आहे, असांजी पंहिंजी सकाफ़त आहे ऐं असां उन ई जेका सकाफ़त जा वारिस आहियूं ऐं असांखे हीअ सकाफ़त जी वारसी करणी आहे। हीअ तमामु घणी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। ईद जो ॾींहुं आहे जेको असां पूरी जेके सिंधी क़ौम पूरी दुनिया में हिकिड़े ॾींहुं हिकिड़ो आवाज़ ॾी पंहिंजी सकाफ़त खे टोपी, अजरक, कुआड़ी, कोडर या असां जेके बि रीतूं रस्मूं इहे सभु ॾिसी रहिया आहियो जेको पूरो जेको हीउ स्टूडियो सजायल आहे तव्हांजी जेका अवामी न्यूज़ जो, ईअं ई पूरी सिंध में जेका आहे हींअर पूरी सिंधी क़ौम हिकु आवाज़ थी हिकिड़ी सकाफ़त सां, अजरकनि सां, पटकनि सां, कुआड़ियुनि सां, कोडरनि सां हिकिड़े ई वेस में हिकु आवाज़ थी दुनिया खे इहो पैगाम पई ॾिए त असां 5000 साल पुराणी तहज़ीब, तमंदन, तारीख़ ऐं सकाफ़त जा वारिस आहियूं ऐं असां पंहिंजी सकाफ़त जी जेका आहे उहा हिफ़ाज़त करण बि ॼाणूं था ऐं दुनिया में हिकिड़ो सुठो पैगाम वञे थो ऐं पूरी दुनिया में हिकिड़ो ॿधी सबूत वञे थो त असांजी क़ौम, असांजी ॿोली
असांजी सकाफ़त जे ख़िलाफ़ जॾहिं बि को वार थींदो, असांजी जेका हदनि जी जेका आहे, जीअं कराची, असांजी सिंध जी दिलि कराची जेका आहे, उहा सिंध जो हिकिड़ो मेन हब आहे। असांजा वसीला, असांजा ॿेट, इहे सभु सिंध जा आहिनि। इन्हनि जे ख़िलाफ़ जॾहिं बि को वार थींदो, इन्हनि जे ख़िलाफ़ जॾहिं हथुरान थींदी, त असां सिंधी क़ौम हिकिड़ो आवाज़ थी अॻियां ईंदासीं ऐं बुलंद आवाज़ सां असां पंहिंजी हदनि जी, पंहिंजी सकाफ़त जी, पंहिंजी ॿोली जी हिफ़ाज़त कंदासीं। ऐं हिकु ॿीहर जेका अवामी न्यूज़ खे हिकिड़ो जेको आहे मुबारकबाद पेश कयां थो। आख़िर में हलीम बाक़ी ॿ ॿोलनि तव्हां सभिनी दोस्तनि जे नाम आहिनि जेका सकाफ़ती ईद जे ॾियारे, त सचनि जी सरकश अॾोल छाती झुकी न सघंदी, झुरी सघे थी। सचनि जी सरकश अॾोल छाती झुकी न सघंदी, झुरी सघे थी। सदाकतनि जे सजन जे टांडे अवां जी अखि बि हुरी सघे थी। चिबनि जे मुंहं में थधी चांडोकी भरे थी मिर्चूं भली त भरजनि। अवां बि पंहिंजूं टलूं वेड़ायो, ॾिसूं अवां जा हवेलियूं थाणा। अवां जा पतरा, अवां जा पटका, ॿिया के आणा, ॿिया के माणा। असांजी मोकल अथो उहो करियो, सुभाणे जेकी अवां खां सहिजे। ईअं न थिए जो सुभाणे तुंहिंजो उघाड़ो लाशो गलियुनि में रहिजे। कुतनि जे अॻियां, गिजनि जे अॻियां ख़्वार ॾाढो ख़राबु थींदो। कुतनि जे अॻियां, गिजनि जे अॻियां ख़्वार ॾाढो ख़राबु थींदो। अड़े इहो त थोरो वीचार ज़ालिम, अड़े इहो त थोरो वीचार ज़ालिम, कॾहिं कलीअ मां गुलाब थींदो। अड़े इहो त थोरो वीचार ज़ालिम, कॾहिं कलीअ मां गुलाब थींदो। शहीद जो रत चवे थो कातिल, फुड़े फुड़े जो हिसाबु थींदो, फुड़े फुड़े जो हिसाबु थींदो। जी सिंध। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आऊं मुबारकबाद पेश करणु चाहियां थो अब्दुल रज़ाक राजपूत साहब खे, चेयरमैन अवामी न्यूज़, जंहिं सिंध मुंहिंजी माउ उनवान हेठि, सिंध मुंहिंजी माउ उनवान हेठि हीउ प्रोग्राम रखियो आहे। सच पुछो त इहा असांखे ख़बर पई आहे त असां जहिड़नि अबोज माण्हुनि खे त सिंधी सकाफ़त केतिरी तारीख़ी, केतिरी रिच आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में इहो पैगाम पूरे पाकिस्तान में वञणु घुरिजे त असांजी सकाफ़त 5000 साल पुराणी आहे ऐं असां सिंध सां गॾु पूरे पाकिस्तान सां ओतिरी मोहबत करियूं था जेतिरी असां पंहिंजे सिंध सां करियूं था। तव्हांजी तमामु घणी महिरबानी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।